जी असां हिन टाइम जेको आहे मरकज़ी कैंप लॻल आहे बहरिया टाउन जे साम्हूं धरणे में पहुता आहियूं। सो हिते असां सां सिंध अदबी संगत जा जेके अॻुवान आहिनि दोस्त आहिनि उहे असां सां गॾु बीठा आहिनि। अचो त उन्हनि खां पुछूं त हिन धरणे जे लाइ हुननि जो कहिड़ो मौक़िफ़ आहे। जी अॼो की धरणे जे बारे में छा चवंदा साईं? ही सिंध जे शऊर सिंध जी साझा जो हिकिड़ो रद्दअमल आहे जेको हिकु गहरी साज़िश तहत बहरिया जे नाले ते न रुॻो बहरिया टाउन पर पूरी सिंध जी धरती सिंधी माण्हुनि ख़ासि तौर ते सिंध जो जेको असुल रहवासी आहे धरती धणी आहे उन पेरनि हेठां खिसकाइण जी साज़िश आहे। सिंध जो अदीब कलमकार शाइर इन सूरत हाल में मज़ाहिमत खां सवाइ ॿियो चारो नथो सम्झे। इन जे करे सिंध जा अदीब कलमकार अॼु जेको सिंध एक्शन कमेटी जे तरफ़ां सॾु आहे इन में उन्हनि सां हर हवाले सां गॾु आहियूं अमली जाखोड़ में। ऐं इहा अमली जाखोड़ एतिरे ताईं अदीबनि कलमकारनि साझावंदनि जी जारी रहंदी जेतिरे ताईं धरतीअ तां वालार वारो इहो अमल ख़तमु न थींदो। ऐं सिंधी अदबी संगत सिंध पंहिंजो सोच ऐं लोच जो जेको आहे महवर मरकज़ शाह लतीफ़ खे सम्झे थी। शाह लतीफ़ चयो आहे त हण भाला विड़ भाकुरे आॾी ढाल मढार। हीअ हिकिड़ो उनजो हिकिड़ो मंज़रु आहे। तव्हां पाण ॾिसो था त केतिरियूं रुकावटूं विझियूं वयूं आहिनि मुख़्तलिफ़ शहरनि में गाॾियूं रोकियूं वयूं आहिनि। इन जे बावजूदि रुकावटूं टोड़े हज़ारनि जी तादाद में सिंधी माण्हू हिते पहुता आहिनि ऐं भरपूर नमूने रद्दअमल करे ॾेखारियो अथऊं त असां पंहिंजी धरती जी मालिकी कंदासीं। साईं अॼु पूरी सिंध पहुती आहे हिते अॼोके धरणे में। आउं इहो सम्झां थो को तनज़ीम को पार्टी उहो कोन्हे, ही पूरी सिंध जी ॻाल्हि आहे। सो इन बारे में आवां छा सही ख़ुशी जी ॻाल्हि आहे त असीं सिंधी माण्हू ख़ासि तौर असांखे सम्झियो वेंदो आहे त असीं मुख़्तलिफ़ गुरूहनि में विरायल आहियूं पर सिंध जॾहिं बि सॾु कयो आहे ख़ासि तौर ते असांजा इज्तिमाही मसइला जेके बि रहिया आहिनि उहो डैम कालाबाग डैम हुजे उहो फ़ौजी छावणियूं हुजनि उहे वनी रूट हुजे उहो ॿिटो निज़ाम हुजे ऐं हीअ बहरिया जे नाले में या जेका वालार आहे उन हवाले सां असीं सभु गॾु थी बग़ैर कंहिं तफ़रीक़ जे सभु सियासी मज़हबी ऐं तनज़ीमी जेके बि ऑर्गनाइज़ेशन्स सभु गॾिजी हिकिड़े उन धुर खे उन्हनि क़ाबिज़ीन खे हिकिड़ो मैसेज था ॾियूं ॾाढो शानदार मैसेज त असीं सिंधी माण्हू यकजा आहियूं गॾु आहियूं पंहिंजे वसीलनि जी वारसी करे ॼाणूं पंहिंजनि मसइलनि खे असीं हल करे ॼाणूं। असीं सम्झूं था त अॼु जेको हीउ पैगाम असीं ॾियूं पिया उहो ॿधी जो पैगाम आहे उहो सिंध खे हिकिड़ो जेको ख़ासि तौर ते नए इसराइल जोड़ण जी जेका हिकिड़ी साज़िश हुई उनखे असीं अॼु हिकिड़ो बुंजो ॾियण में इंशाअल्लाह तौरु अॼु कामयाबु वेंदासीं ऐं इहो असां सॼी आलम खे ॿुधाइण था चाहियूं। अॼोके हिन तवसुस सां हिन इवेंट जे तवसुस सां अॼु सॼे आलम खे ॿुधायूं था त असां सां सिंधी माण्हुनि सां जेका ज़्यादती आहे उनखे सिंधी माण्हू पंहिंजी ताक़त सां पुरमुन ताक़त सां उहो रोके सघे थो। महिरबानी साईं अॼोके धरणे जे बारे में जेका सॼी सिंध जागे थी सो उन जे बारे में अवां शाइर बि आहियो माशाल्लाह अदीब बि आहियो इन बारे में अवां छा? डॉक्टर आकाश अंसारी हिकिड़ो शेर आहे जा मुर्क मूंखां वही कसे ते मुर्क जो आहे कसम जीजल जी मिठड़ी थञ जे हर सुर्क जो आहे कसम मां रतुरनुस जो ज़ालिमो हर लुड़क जो आहे कसम पलो कंदुसि ए वक़्त तोसां आवचन मां कीअं रहां चलावत। डॉक्टर आकाश अंसारी जी इन्हनि सिटुनि वांगुरु सिंध जो हर माण्हू सिंध जो हर भाषो माण्हू जागी उथियो आहे मलक रियाज़ जी ज़ियादतुनि ख़िलाफ़। मलक रियाज़ जी इहो ख़्वाबु ऐं ख़्याल में बि न हो त सिंधी माण्हू एतिरा सुजाग न पर जॾहिं बि सिंधो माण्हू सुजाग थियो आहे सिंधो माण्हू जागियो आहे त हू पोइ ते न हटियो आहे। अॼोको ही धरणो ऐं अॼोको ही एहतजाज मलक रियाज़ ख़िलाफ़ु जेको लॻो आहे तव्हां ॾिसी सघो था त कराची सिंध जी राजधानी कराची में सॼी सिंध उथली पई आहे। न रुगो सॼी सिंध उथली पई आहे पर जेको बि
सिंध धरती सां मोहबत करे थो, सिंधी ॿोली सां मोहबत करे थो, मज़लूमनि जो साथारी आहे, उहो बलोचिस्तान सां तालुक़ु रखंदो हुजे, पंजाब सां तालुक़ु रखंदो हुजे, ख़ैबर पुख्तूनख्वा सां तालुक़ु रखंदो हुजे, सिंधियुनि जी हिमायत में पूरो पाकिस्तान अॼु कराची में गॾु थियो आहे। इहो मां सम्झां थो त मलक रियाज़ जे ताबूत में आख़िरी कोको साबित थींदो अॼोको तरणो। सिंध एक्शन कमेटी जे सॼे ते सॼी सिंध सरापा एहतजाज आहे। दुनिया खे ॿुधाइणु चाहे थी त सिंध जी सरज़मीन ते मक़ामी माण्हुनि खे परे करे हितां जे माण्हुनि खे लॾायो थो वञे ऐं हिते ॿार या धारिया जेके आहिनि उन्हनि खे आबाद करे असां सिंध जी धरती जेका आहे सिंधियुनि जे हेठां आहिस्ता आहिस्ता खसण जी जेका आहे नापाक इहा साज़िश थी रही आहे। हिनखे नाकाम बणाइण जे लाइ हीअ पुरअमन जदोजहद जेका आहे उहा अंधनि ॿोड़नि गूंगनि इदारनि में ऐं इहे सम्झो त असेंबलियुनि में वेठल हुकुमराननि जे मुंहं ते जेका आहे उहा चमाट आहे त सिंध जो मक़ामी माण्हू सुजाग थी चुको आहे। अवां जा जेके नापाक इरादा आहिनि, अवां जेके नाजाइज़ियूं ऐं नाइंसाफ़ियूं कयूं आहिनि, उन्हनि खे ॾिसी करे सिंध जो अवाम इहो रोडनि ते निकिरी आयो आहे, पंहिंजा हक़ वठण जे लाइ ॿाहिरि आयो आहे। इहो हक़ तलफ़ी कॾहिं बि बर्दाश्त न कंदो। सिंध जो माण्हू पंहिंजी धरती ते क़ाबिज़ जेके माण्हू आहिनि उन्हनि जे इरादनि खे नाकाम बणाईंदो ऐं उन्हनि खे कॾहिं बि हिते कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कंदो त उहे हिते अची करे वॾा मनसूबा जेके आहिनि उहे ठाहिनि। असां सिंधी माण्हुनि खे अज़ियत वारी ज़िंदगी जेका आहे ग़ुलामीअ वारी गुज़ारणु घुरिजे। इन जे करे असां हिननि सभिनी खे अॼु रद्द था कयूं। असां नाकाम मनसूबा जेके आहिनि हिननि खे कॾहिं बि क़बूल न कंदासीं। इहे कॾहिं बि क़ाबिल क़बूल न आहिनि। बहरिया टाउन हिकु दफ़ो ॿीहर सिंध ते वालार शुरू करे छॾिया आहे। वक़्तनि ब वक़्तनि सिंध ते अहिड़ा केसिस थींदा था पिया अचनि जंहिंमें असांजा सिंध जा क़ौम परस्त अॻुवान नियाणियूं मासूम ॿारड़ा समूरा अची गॾु थियनि था। उन जे बावजूद बि को हल नथो निकिरे, छा वजह आहे? जेको तव्हां चओ था हल नथो निकिरे, असां सम्झूं था अॼु हल तव्हांखे नज़र ॾांहुं वधी रहियो आहे। ऐं ॾिसूं पिया अॼु असां त इहा मज़ामत MRD जी तहरीक हुई, जेका कालाबाग डैम जी तहरीक हुई। अॼु हीअं बि जेको आहे अॼु ॾिसूं पिया त बहरिया टाउन जे ख़िलाफ़ु जेको हज़ारे माण्हू गॾु थिया आहिनि, इहा हिकु पुरुमीद ॻाल्हि आहे। ऐं अफ़सोस ऐं शर्मिंदगी जी ॻाल्हि आहे त मलिक रियाज़ जेका हितां क़दीमी ॻोठाणा आहिनि, जेका हितां जंहिंमें गबोल ऐं ख़ासकेली ॻोठ शामिल आहे, उन्हनि ते तशदुद कयो वियो, उन ते ज़ुल्म कयो वियो, ॿारनि ते, औरतुनि ते, मासूम ऐं उतां जे नौजवाननि ते सिधा फायरिंग कया विया, हेवी मशीनरी इस्तेमालु कई वई। ऐं अफ़सोस जी ॻाल्हि आहे त पीपल्स पार्टी सिंध हुकूमत उनजी साथारी रही। थियण त ईअं घुरिजे त हू आम माण्हुनि सां बि आहे, पर हू मलिक रियाज़ सां बीठी। ऐं अॼु बि तव्हां ॾिठो त सॼी सिंध में जेकी हीअ फोर्स लथल आहे, जेका सिंध पुलिस लथल आहे, काफ़िलनि खे जेका रोके पई, उन्हनि खे डिस्टर्ब करे पई, उन्हनि खे तंग करे पई, त इन मां सिधी सही ॻाल्हि ज़ाहिर थिए थी त हीउ जेको बहरिया टाउन जो मनसूबो आहे, इन में ज़रदारिया माफ़िया टोलो मलिक रियाज़ सां बिल्कुलु गॾु आहे। ऐं अॼु जेकी हीअ मज़ामत आहे, इहा मज़ामत थींदी रहे त असां सम्झूं था त जेकी हीअ साज़िशूं आहिनि, जेका सिंधियुनि माण्हुनि खे अक़लियत में तब्दील करण जी कोशिशि कई पई वञे, उन्हनि खे असां सभु मिली करे ई नाकाम बणाए सघूं था। महिरबानी। जलसे में जॾहिं त ॾाढी लिटणोस गर्मी लॻी पई आहे, मासूम ॿारड़ा नियाणियूं समूरा हिते मौजूदु आहिनि, सिंध ते वालार बि जारी आहे। छा मैसेज ॾियणु चाहींदो सिंध हुकूमत खे आहिनि बागुनि खे? सर चवंदो त गुलाम क़ौमुनि जी हिकिड़ी निशानी हूंदी आहे त उन्हनि वटि पंहिंजी ॻाल्हि रखण जो हिकिड़ो ई तरीक़ो हूंदो आहे, हिकिड़ो ई रस्तो हूंदो आहे, उहो हूंदो आहे धरना ऐं एहतजाज, जेको असां मुसलसल कंदा पिया अचूं। अॼु हिन ख़ुशीअ में, अॼु हिन गर्मीअ में तव्हां यकीन कयो त ख़ुशी एतिरी आहे जो गर्मी जो अहसासु न पियो थिए। ऐं हिकु दफ़ो ॿीहर न सिर्फ़ु पाकिस्तान एस्टेब्लिशमेंट खे, न सिर्फ़ु पाकिस्तान आर्मी खे, न सिर्फ़ु पीपल्स पार्टी गवर्नमेंट खे, पर अॼु सिंधियुनि ते गॾु थी हज़ारनि जी तादाद में सॼी दुनिया खे इहो मैसेज ॾिनो आहे त जॾहिं बि सिंध जी ॻाल्हि ईंदी त सिंधी पाण में मुतहद आहिनि, सिंधी अॼु बि मुतहद आहिनि। भली हुननि जा अलॻि झंडा आहिनि, भली हुननि जा नज़रियाती इख़्तिलाफ़ आहिनि, पर जॾहिं बि सिंध धरती जी ॻाल्हि अचे थी, सिंध जी बका जी ॻाल्हि अचे थी, त उहे अॻ में बि हिकु हुया, हाणे बि हिकु आहिनि। ऐं असां हीउ जेको गैर क़ानूनी कब्ज़ो न सिर्फ़ु बहरिया में, बल्कि DHA जे नाले सां, बहरिया जे नाले सां, ऐं थाणे बुला खान ॾे अगरि तव्हां हलिया वेंदव त मलिक रियाज़ जे तरफ़ खां जेका हिकिड़ी यलगार थिए थी, कब्ज़ागिरी थिए थी, उन्हनि जी मुखालफ़त कयूं था, कॾहिं बि कोन करणु ॾींदासीं। ऐं हीअ उहा मस्तानी क़ौम आहे जो अगरि सुजाग थी पई त तव्हांखे पोइ भॼण जे लाइ जॻह न मिलंदी। तव्हांजे मीडिया जे तवसुल
तसलसल सां हिकिड़ी ॻाल्हि बार बार रिपीट कंदी रहां मुंहिंजी सभिनी लीडरनि खे सिंध जी सिविल सोसाइटी खे सिंध जे पढ़ियल लिखियल तबिके खे इहो हथु ॿधी निमाणो अर्ज़ु आहे त हाणे वक़्तु अची वियो आहे त सिर्फ़ु एक्शन कमेटी जे नाले ते न सिर्फ़ु कंहिं हिकिड़े मक़सद ख़ातिर न बल्कि हाणे वक़्तु अची वियो आहे जॾहिं असां सभिनी खे हमेशह जे लाइ हिकिड़े पिंडाल हेठां बीहण जी ज़रूरत आहे हाणे वक़्तु अची वियो आहे त हिकिड़े नारे जी ज़रूरत आहे हाणे वक़्तु अची वियो आहे त सिर्फ़ु सिंध जी ॻाल्हि छो कयूं बलोच बि मज़लूम आहिनि सराइकी बि मज़लूम आहिनि ऐं असां इंडस वैली जा मालिक आहियूं असांखे न विसारणु घुरिजे त इंडस वैली 100 साल खां मुख़्तलिफ़ दौर में कॾहिं मुग़लनि जी कॾहिं पंजाबियुनि जी कॾहिं अंग्रेज़नि जी ग़ुलाम रही आहे पर आज़ादु बि रहिया आहियूं सो हिकु दफ़ो ॿीहर असांखे पंहिंजी असली सुञाणप असांखे पंहिंजी इंडस वैली वारी सुञाणप जी ज़रूरत आहे ऐं इंडस जे नाले सां सभिनी मज़लूम क़ौमुनि सां गॾु बि हिकिड़ो नओं महाज़ जोड़ण जी ज़रूरत आहे महिरबानी ये वफ़ाक़ी वालार न आहे ये सूबाई हुकूमत जी वालार सूबाई वफ़ाक़ी ॿियनि जाइनि ते पिया कनि पर हिन जाइ ते हिन में मलिक रियाज़ आहे मिस्टर ज़रदारी आहे ऐं सूबाई सिंध हुकूमत जी सिंध हुकूमत आहे हिन में शामिल हिन में वफ़ाक़ी हुकूमत जो क़ोबलो कोन्हे हिन में शामिल आहे उन करे सूबाई हुकूमत जो किरदारु जंहिं हिननि खे नाजाइज़ तौर ते ज़मीन ॾेई छॾी असां एहतजाज करियूं पिया इंशाअल्लाह इन खां पोइ अॻियां बि ईंदासीं छा चुको आहे जेको दफ़ो ॿीहर भेड़िया जे जेको आहे वागुन वारो सिंधी अवाम जे मथां हमिलो शुरू थी चुको आहे मां सम्झां थो त हीअ सिंध ते वालार आहे सिर्फ़ु बहरा न आहे पर DHA ज़ुल्फ़िकाराबाद 7 वंडर सिटी ऐं उन खां अलावा कमांडर सिटी आहे ASF सिटी आहे उन खां अलावा बोलाड़ी खां वठी नूरियाबाद ताईं 1,20,000 एकड़नि ते जेका छावनी ठाही पई वञे जे पूरो इंडस्ट्रियल ज़ोन जेको आहे ढाबे जी इंडस्ट्रियल ज़ोन आहे विंड एनर्जी पावर प्लांट आहे विंद थरकोल रिथा जेका आहे उहा उन समेत ही मां सम्झां थो त हिकिड़ी ख़तरनाक साज़िश आहे सिंध में हिकु नई रियासत इन सूबो ठाहिण जी ऐं ख़ासि तौर ते सिंधियुनि खे अक़लियत में तब्दील करण जी सो सिंध जो लखनि जे तादाद में ही जेको मजमू आहे अॼु उन लाइ गॾु थियो आहे त सिंध मुतहद आहे ऐं सिंध कंहिं बि सूरत में तरक़ी जे नाले में जेके ही सिंध ते वालार कई पई वञे सिंध जे ॻोठनि खे ड्रायो पियो वञे सिंध जे धरती धड़नि खे लॾायो पियो वञे ऐं उन्हनि खे माना धमकियूं ॾेई उन्हनि खे मारे उन्हनि जे मथां हमला करे उन्हनि जी धरतियूं फबायूं पियूं वञनि असां कंहिं बि सूरत में उहो बर्दाश्त न कंदासीं बहरा टाउन जे ख़िलाफ़ जेको सुप्रीम कोर्ट जो 2018 में पहिरियों जेको फ़ैसिलो थियो हो जंहिंमें मुकमिल तौर ते हिनखे रद्द कयो वियो असां डिमांड था कयूं त उन फ़ैसिले खे बहाल करे मुकमिल तौर ते बहरा टाउन समेत DHA ऐं ॿियनि रिथाउनि खे रद्द कयो वञे छो त असां सम्झूं था त हीअ सिंध जे मुस्तक़बिल नौजवान जेको मुस्तक़बिल में ईंदो उनजी मिल्कियत आहे हीअ धरती जी मिल्कियत आहे कंहिं बि रीति असां हिनखे कब्ज़े करणु न ॾींदासीं ऐं हिकिड़ी ख़तरनाक साज़िश आहे उन ख़तरनाक साज़िश लाइ असांखे मिड़ी मुठणो पवंदो हीअ जेके बि रिथाऊं ठहियल आहिनि उन्हनि जे पुठियां इस्टेब्लिशमेंट जो सिधो सो हथु आहे आलमी क़ुवतुनि जे ज़रिए हीअ शहरकारी जा मनसूबा ठाहे जिते लखनि जे तादाद में करोड़नि जे तादाद में धारनि खे आबाद करे सिंधियुनि खे हमेशह लाइ अक़लियत में तब्दील करण जी कोशिशि कई पई वञे उन करे असां सम्झूं था त धरती धणी जेका हीअ मुस्तक़िल बुनियादनि ते जेका जदोजहद शुरू कई आहे कालाबाग डैम जे फ़ैसिले खे जीअं वापसि वरितो वियो जीअं सिंध जे ॿिटे मकानी निज़ाम जे ख़िलाफ़ु जदोजहद वापसि कयो वियो ऐं ॿेटनि जे ख़िलाफ़ु जेका जदोजहद हली उन ते वापसि कयो वियो ओड़ी हीअ जदोजहद आहे असांखे उमेदूं आहिनि त सिंध एक्शन कमेटी सिंध इंडिजिनस राइट्स अलायंस जे तरफ़ां जेका जदोजहद हले पई उहा मुस्तक़िल बुनियादनि ते हूंदी ऐं समूरियूं रिथाऊं रद्द करे धरती धड़नि सां इंसाफ़ थींदो न त धरती धणी पंहिंजो पाण मल्हाईंदा महिरबानी जीअं सिंध जीअं क़ाइद अमीर बंबरो अॼु जेको ही बहरा टाउन जे अॻियां धरणो लॻो आहे ऐं सलाम थो कयां सिंध जे उन गैरतमंद पुटनि खे जेके सिंध जे कुंड कुर्श खां नंढनि वॾनि शहरनि खां हिते कही आया आहिनि ऐं सिंध दुश्मन मलक रियाज़ खे ॿुधाइण जे लाइ हिते पहुता आहिनि त हीअ सिंध कंहिंजे पीउ जी जागीर न आहे हीअ सिंधियुनि जो तारीख़ी वतन आहे असां पंहिंजे वतन ते कंहिं बि मुल्क दुश्मन या कंहिं बि धारे खे बर्दाश्त न कंदासीं बहरिया टाउन सिंध दुश्मन मनसूबो आहे DHA सिंध दुश्मन मनसूबो आहे इन सां गॾोगॾु सिंध जी दिलि कराचीअ में
को भी सिंध दुश्मन मनसूबो असां उन ख़िलाफ़ जीअं अॼु बहरिया टाउन जे अॻियां गॾु थिया आहियूं ईअं ई उनजे साम्हूं अची ऐं उनखे साबित करे ॾेखारींदासीं त सिंधी माण्हू सिर्फ़ु चाहिनि था त सिंध में रहंदी हिकिड़ी क़ौम सिंधी क़ौम ही सिंध असांजी आहे हीअ सिंध टोपी अजरक वारनि जी आहे ही मलक रियाज़ जी बदमाशी आहे धरती धड़नि खे डंडे जे ज़ोर ते पंहिंजी दहशतगर्दी ॾेखारींदे इंतिज़ामिया पुलिस खे इस्तेमालु करे सिंधी माण्हुनि खां पंहिंजा ॻोठ ख़ाली कराया था वञनि सिंधी माण्हुनि जे घरनि ते कब्ज़ा कया था वञनि जंहिंखे को बि गैरतमंद सिंधी क़बूल न कंदो हिन धरतीअ जो हिकिड़ो बि गैरतमंद पुटु ज़िंदा आहे त कॾहिं बि इहा सिंध दुश्मनी क़बूल न कंदो सिंध धरतीअ ॾे सिंधी क़ौम ॾे मेरी अख सां ॾिसण वारनि जूं अखियूं कढी छॾींदो सब खां पहिरीं त सिंध मस को वञी करे सिंध जाॻियो आहे सिंधी जाॻिया आहिनि सिंध में हर तरफ़ बदअमनी फैलियल आहे ऐं ॿी तरफ़ जेके कोस्तान में जेके कब्ज़ा कया विया आहिनि असां हर हाल में कोस्तान में जेके मिस्किन माण्हू आहिनि जेके अबाणियूं मिल्कियतूं खसी मलक रियाज़ जहिड़ा ज़ालिम माण्हू हिननि ते मसलत कया विया आहिनि असां हिननि खे कंडम था कयूं पाकिस्तान मुस्लिम लीग नून कंडम थी करे ऐं सभु जेतिरा बि सिंधी कामरेड समूरनि खां असां अपील कंदासीं त हीउ धरणो जेके आहे हिते ख़तमु न थियणु खपे हिन धरणे जी हिकु बाक़ाइदा सां हिकु तंज़ीम जोड़ी वञे जेके पंहिंजी सिंध धरती जे अंग ऐं नंग जी दिफ़ा कनि अॼु सिंध जे अंदरि हर तरफ़ बदअमनी फैलियल आहे किथे नियाणियुनि खे अगवा करे हुननि खे हवस जो निशानो बणायो वञे पियो त किथे ॿेटनि ते कब्ज़ा किथे कारूंजर ते कब्ज़ा त किथे कोस्तान में मिस्किन माण्हुनि जो अबाणियूं मिल्कियतूं खसी हुननि खे बेघर कयो वञे पियो अहिड़े असां हिन मामले खे नथा मञूं असां रियाज़ मलक जे को बि फ़ैसिले खे नथा मञूं हिन खे कंडम था कयूं शुरू करे छॾियो आहे सिंध एक्शन कमेटी सिंध जे हर अबोज माण्हू सां गॾु हमेशह हूंदी आहे हिन वक़्तु बि गॾु आहे छा तव्हांजो रद अमल आहे अॼोके हिन एहतजाज ॾिसो सवाल इहो आहे त सोचियल सम्झल साज़िश आहे इस्लामाबाद वारनि खे सिंध में जेको GSN जो नारो लॻे थो इहो नथो वणे तकलीफ़ थो ॾे ऐं उन्हनि खे आवाज़ सिंध जा वसीला सिंध जी मालिकी सिंध जी ख़ुदि मुख़्तियारी सिंध जी आज़ादी इहे ॻाल्हियूं उन्हनि खे परेशान कनि थियूं हू चवनि था त हाणे सिंधियुनि खे गोलियूं हणी त ख़तमु थियण खां रहिया 6 करोड़ इंसाननि कीअं ख़तमु थींदा हाणे हिननि खे ईअं ख़तमु कयो त धारियां आबाद कयो सिंधी अक़लियत में थी वञनि पोइ सिंध जे वज़ीरत आला ते को धारियूं अची वेही रहे ही जेके बहरिया स्कीम ज़ुल्फ़कार आबाद ही सभु कमांडर सिटी इहे सभु इन सिलसिले जो कड़ी आहिनि ऐं ब्रोकर तौर मिस्टर आसिफ़ अली ज़रदारी जेको आहे उहो देसी दलाल तौर उन्हनि जी ख़िदमत सर अंजाम ॾिए पियो बिलावल भुट्टो उन जी ख़िदमत करे पियो अॼु असीं लखे माण्हू ॾिसो था झंडा रंगे झंडा आहिनि रंगे सोचूं आहिनि ख़्याल आहिनि औरतें आहिनि मर्द आहिनि मुस्लमान आहिनि हिंदू आहिनि सभु आहिनि बिला तफ़रीक़ रंग मज़हब नस्ल पार्टियुनि जे असां सिंध जा पुट बणिजी आया आहियूं पैगाम खणी आया आहियूं त सिंध मां आहे असां सिंध ते कब्ज़ो न थियणु ॾींदासीं सिंध जो तीनवाल थियणु न ॾींदासीं इन करे इहे रियाज़ मलक पंहिंजा टपड़ खण भॼ लाहौर ज़रदारी बिलावल के ॿुधाइणु चाहियूं था त तूं सिंध खे तीनवाल करणु छॾे ॾे न त सुभाणे तोखे कालर खां पकिड़े इंशाल्लाह रवानो कंदासीं थैंक यू गॾु थिया आहिनि त असांखे कंहिं बि सूरत में कब्ज़े वारा मनसूबा क़बूल न आहिनि त असांजा ॻोठ शहर ढाहे घर असांजो तारीख़ी माग असांजा ॿेला असांजे माहौलियाती तबाहीअ जो मनसूबो खणी अचो असांखे क़बूल कोन्हे असां आया आहियूं त DHA क़बूल कोन्हे लखें एकड़नि ते तव्हांजी मेगा मनसूबा क़बूल न आहिनि सिंध जा माण्हू तरक़ी चाहिनि था सिंध वासियुनि लाइ सिंध जे ग़रीब माण्हुनि लाइ ही ग़रीब माण्हुनि जो मनसूबो न आहे त को मिसकीन रहवासियुनि खे घर आहे असांखे ही घर बर्बादी जी सूरत में असांखे तबाह कंदा ही मनसूबा क़बूल न आहे छॾी आहे सॼी सिंध हिन वक़्तु
तड़पी रही है। जेके माण्हू पंहिंजे ॻोठनि मां कराची पंहिंजे शहर अचनि था, का उमेद खणी उन्हनि खे उतां बेउमेद थी मोटायो थो वञे। सभिनी माण्हुनि खे चवंदासीं त सभु गॾु थी करे पंहिंजी धरतीअ जी मालिकी कनि।